मातली में गैस जी हथरादू लोड शेडिंग, बिजली जी लोड शेडिंग, मंशात जे विकिरे आई ॿियनि लाॻापियल मसइलनि ते सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां 3 ॾींहंनि जी जेको आहे सो हिते अलामती बुख हड़ताली कैंप लॻाए एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां एहतजाज में शामिल जेको आहे सो अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं था। गैस जी लोड शेडिंग, बिजली जी लोड शेडिंग ऐं उन ते घरा बि मोकिलणु, उन खां अलावा मंशियात जे ख़िलाफ़ु आहे। हिकिड़ो मसइलो पहिरियों नंबर आहे त गैस में मातली में हथरादू गैस जी जेका लोड शेडिंग आहे ऐं गैस में पाणी अचे थो, निमकियात अचे थी, उन खां अलावा गैस ख़तमु कयो वञे थो ऐं जॾहिं त असांजो मक़ामी गैस आहे उन जी बि लोड शेडिंग कई थी वञे। मातली शहर में बिजली लोड शेडिंग तक़रीबन 16 खां 18 कलाक कई बि वञे, हथरादू लोड शेडिंग कई बि। 2 महीननि खां वठी मातली में तमामु प्रेशर घटि आहे, उन जे लाइ एतिरी त परेशानी घरेलू परेशानी थिए थी। और सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुन लाॻापाल जेके मसइला आहिनि उनखे हल करण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन अली ज़ुल्कर निर्मला सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।